नाज़रीन, घारो शहर में जमायत इस्लाहुल मुस्लिमीन पारां प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें तालीम, सिहत, वापार, साइंसी ॼाण ते लेक्चर ॾिना विया। रिपोर्ट कयो आहे तुफ़ैल अहमद पंवर। घारो शहर में जमात इस्लाहुल मुस्लिमीन ज़िलो ठट्टो पारां मजलिस आमला जे सिलसिले में एक प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सूबाई उहिदेदारनि समेत जमात इस्लाहुल मुस्लिमीन ज़िलो ठट्टो, रूहानी तुलबा जमात जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि शिरकत कई। प्रोग्राम में जमात इस्लाहुल मुस्लिमीन जे रूहानी पेशवा मोहम्मद ताहिर अल मरूफ सजन साईं जिन जे 6 नुकात एजेंडा, जंहिंमें सिहत, तालीम, तिजारत, साइंसी उलूम, माहौल ऐं बर्दाश्त समेत ख़िदमत ख़ल्क़ जी अहमियत खे उजागर कयो वियो। इन मौक़े ते मुक़रर हज़रात लेक्चर ॾींदे चयो त हीअ जमात फ़िरक़ा वारियत खां हटी करे बग़ैर रंग, नस्ल, ज़ात पात जे इंसानियत जो दर्द रखंदे इंसान ज़ात जी ख़िदमत करण ई हिन जमात जो मंशूर आहे। जमात का मकसद हमारे अल्लाह का ज़िक्र है, मोहब्बत का और अमन का पैगाम है, हमारे हजूर क़िबला आलम का। और आज के दौर के हिसाब से मौजूदा दौर में जो हमारी ज़रूरियात हैं उसके मुताबिक हमारी जमात को जो नस्बुल ऐन और जो तरीक़ाकार दिया गया है वो बिल्कुल जदीद तकाज़ों से हम आहंग है। जो वेहण जो मकसद है, उनका पहिरीं महबूब मुर्शिदन जो मिशन है उन बारे में शहज़ाद वक़ार साहब बुधाए चुका तो प्यार, मोहब्बत ऐं अमन वारो मिशन है। ऐं जदीद जेके उलूम आहिनि जदीद जेको तौर तरीक़ो आहे दुनिया जो, उन सां गॾु करे हली करे रूहानियत ऐं शरीयत, तरीक़त ऐं तंज़ीम के गॾु करे हलण। प्रोग्राम आहे तइलीम, सिहत, माहौल, साइंस, बर्दाश्त ऐं ख़ल्क़ ख़िदमत जे हवाले सां। त इन जे लाइ असां ख़ासि दोस्तनि खे वरी हिन वक़्तु जेको असांजो सूबे जे मलाई दोस्तनि जो ख़ासि पैगाम आहे, तव्हां हिकिड़ो वेलफेयर फंड क़ाइमु कयो। वेलफेयर फंड उन तहत अलहमदुलिल्लाह असां दोस्तनि जे साम्हूं इहा ॻाल्हि रखी, बाक़ाइदा उन फंड खे क़ाइमु करे चुका आहियूं। जेको गॾु थींदो उन मंझां ग़रीब, मिसकीन, यतीम, बीमार, जेके बि नादार माण्हू आहिनि उन्हनि जो इंशाअल्लाह मदद कई वेंदी। प्रोग्राम में सिहत, तालीम, तिजारत, साइंसी उलूम, माहौल ऐं बर्दाश्त समेत ख़िदमत ख़ल्क़ जी अहमियत खे उजागर करण सां गॾोगॾु अमन, प्यार ऐं मोहब्बत जो पैगाम ॾींदे प्रोग्राम जे इख़्तिताम ते मुल्क ऐं क़ौम जी सालमियत ऐं कोरोना वबा जे ख़ात्मे लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। तुफ़ैल अहमद पंवर, आवाज़ न्यूज़, घारो।